अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। त कमदार भॼंदो वञी रेस खां पुछंदो त तो यूसुफ खे छो आज़ादु करायो ऐं मूंखां पुछी बि कोन। रेस चवंदो इनखे त तोखे ख़बर आहे त मूं यूसुफ जी माउ जी थंज पीती आहे ऐं उन्हनि जे हथ जी मानी खाधी आहे, उन जे करे मूं यूसुफ खे आज़ादु कयो आहे। हा, बाक़ी रहियो सोजरो हिकु ॿिन्हिनि में वरंदी ज़रूरु ॾींदो। ऐं ॿिए पासे सोजरो पंहिंजी घरवारी खे चवंदो त हितां लॾे हलंदासीं, सिर सवा जो ख़तरो त न हूंदो। ऐं सोजरे जी घरवारी सोजरे खां पुछंदो त हिते वरी ख़तरो छाजो आहे। सोजरो चवंदो त हिते सनम धी खे ॾाढो ख़तरो आहे ऐं उनखे केॾी महिल बि नुक़सानु पहुचाए सघनि था। ऐं ॿिए पासे शाहिद पंहिंजी मासी खे चवंदो त मूं बंगलो वरितो आहे, हाणे असांजी शादी करा। त पोइ शाहिद जी मासी शाहिद खे चवंदो त उन बंगले जा कागज़ मूंखे ॾेखार। ऐं पोइ शाहिद चवंदो त मां बेरोज़गार आहियां, मां एतिरी रक़म किथां आणियां। पोइ शाहिद जी मासी शाहिद खे चवंदो त इन में भला मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे। शाहिद चवंदो त तुंहिंजो ॾोह न, बाक़ी मुंहिंजी हा मदद कर। ऐं ॿिए पासे दोस्तो सलीम खे अगवा करे वेंदा। सलीम खे चवंदो त मुंहिंजो नालो जाबिर आहे, जाबिर मां तोखे हर हाल में अगवा कंदुसि। सलीम चवंदो त मूंखे कहिड़े ॾोह में तो अगवा करींदो। तो असां गॾु हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।